जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मां अपलोड कंदी आहियां, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, सिंधी ट्रेडिशन हुजे, सिंधी कल्चर हुजे। हिकु हिकु वीडियो मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहे, त तव्हां ज़रूर ॾिसजो और पंहिंजे माइटनि ऐं दोस्तनि ताईं इहो वीडियो ज़रूर पहुचाइजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। अॼु मां तव्हांखे गोपाष्टमीअ जे बारे में ॿुधाईंदसि। गोपाष्टमी गऊ माता जो ॾींहुं आहे। गऊ माता जी पूॼा त असां हमेशह ई कंदा आहियूं। असांजे मन में गऊ माता जे लाइ हिकु वॾो ई स्थान आहे, पर गोपाष्टमी जेका आहे उहो ख़ासि ॾींहुं आहे जंहिंमें गऊ माता जी पूॼा कई वेंदी आहे, जेका ईंदी आहे कार्तिक शुक्ल पक्ष जी 8 तिथि खे गोपाष्टमी चइबो आहे। इन 8 तिथि ते श्री कृष्ण भॻवानु गऊ चारण जी पूॼा कई हुई पहिरियों दफ़ो। इन करे इन ॾींहं खे गोप अष्टमी करे चयो वेंदो आहे। इन ॾींहुं श्री कृष्ण भॻवानु गऊअ जी विधि पूर्वक पूॼन कयो ऐं पूॼन जेको आहे हिन रीति आहे। सुबुह जो सवेल उथी करे पंहिंजो नितनेम करे पहिरियों शुरूअ में गणेश देवता जी पूॼा करणी आहे। उन खां पोइ ओम नमो भगवती वासुदेवाय जो मंत्र जाप करणो आहे। पूॼा में सामग्री में गुलनि जो हार, गुल, तिलक, खीर, पाणीअ जी लोटी ऐं अगरबत्तियूं खणी करे गऊ माता जी पूॼा करणी आहे। पहिरियों गऊ माता जा पेर धोइणा आहिनि, तिलक हणणो आहे, थोरा सा गुल विझंदासीं, गले में गुलनि जो हार पाईंदासीं और अगरबत्तियुनि जो वास ॾींदासीं। उन खां पोइ गऊ माता जी परिक्रमा करणी आहे। गऊ माता जूं घटि में घटि 3 परिक्रमाऊं करणु खपनि। उन खां पोइ गऊ माता खे भोॼन कराइणो आहे। भोॼन में हूअं ककड़ा ऐं कतल खाराई वेंदी हुई, पर अॼुकल्ह मना कंदा आहिनि त ककड़ा यानी कॉटन सीड्स जेके आहिनि उहे गऊ माता लाइ सुठा न आहिनि। त सभु पंहिंजे इच्छा जे अनुसार गऊ माता खे कहिड़ो बि भोॼन कराए था सघनि पिया। फल, फ्रूट, भाॼियूं, गुड़ या घर जी ठहियल रोटी, जीअं असांजे घर में रिवाजु आहे, असां कढ़ी चांवर ठाहे खणी वेंदा आहियूं बूंदी विझी करे, छाकाणि त हुन सां हुन में मिठास ईंदी आहे। भोॼन कराइण खां पोइ पाणी पीआरिजे। उन खां पोइ हथ जोड़जनि ऐं भुल बख़्शाइजे, पेरे पइजे और काई बि भुल चुक थिए चइजे असांखे क्षमा कजो। अहिड़े नमूने गोपाष्टमीअ ॾींहुं गऊ माता जी पूॼा कजे। उन खां पोइ तुलसी माता जी बि पूॼा करणी आहे। गऊ माता जी आरती और तुलसी माता जी आरती चवणी आहे। जय श्री कृष्ण। चवंदा आहिनि गोपाष्टमीअ ॾींहुं अगरि असां गऊ माता जी पूॼा कयूं था त घर में सुख, समृद्धि और शांती हमेशह रहंदी आहे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो और काई ॻाल्हि मूंखां अगरि रहिजी वई हुजे त उहा बि ज़रूरु ॿुधाइजो। अगर तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूर फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।